नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्तासी तव्हांखे कंडियारी खां ख़बर ॾींदा हलूं त अवामी न्यूज़ जी क़ौमी काज जे ॾिनल सॾ ते सक़ाफ़ती ॾियारो हिकु सिंध हिकु सक़ाफ़त जे उनवान हेठि ॾियारो मल्हाइण जी आजियां कंदे मुख़्तलिफ़ पहलुअनि ते पिणु ॻाल्हायो वियो। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो कंडियारी में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर मोहम्मद अकील अहमद वसाण पंहिंजी रिपोर्ट में। हिकु सिंध हिकु सक़ाफ़त जे हवाले सां अॼु असां वटि हिते नियाज़ हुसैन सिराई नियाज़ हुसैन ख़ासि केली इतिहाद जा चेयरमैन हिते असां वटि हिते मौजूदु आहिनि प्रेस क्लब कंडियारीअ ते। अवामी न्यूज़ जे प्लेटफॉर्म तां इहो सक़ाफ़त हिकु सिंध ऐं हिकु सक़ाफ़त जे हवाले सां तव्हांजो कहिड़ो पैगाम आहे सिंधी बिरादर लाइ, तोड़े समूरे सिंध वासियुनि ऐं पाकिस्तान लाइ? महिरबानी सर, पहिरें त जो कल्चर जे हवाले सां सवाल कयो त सिंधी ॾाढी बेइंतिहा ख़ुशी थी आहे त सिंध सॼी मुकमिल सिंध हिकु पेज ते पंहिंजो कल्चर ते असां सेलिब्रेट कयूं पिया। ऐं असां उन मुआशिरे जा ई हिसा आहियूं। असां पंहिंजे सॼे पाकिस्तान ख़ासि करे इतिहाद जा जेके बि सॼी सिंध जे अंदरि यूनिट आहिनि उन्हनि सभिनी खे बाक़ाइदे अहकाम ॾिना आहिनि त ईद वांगुरु ख़ुशियुनि खे सेलिब्रेट करे मल्हायो वेंदो, जेको कल्चर डे हूंदो। बाक़ी असां पंहिंजे इतिहाद जे पंहिंजे कबीले जे माण्हुनि जे लाइ जेको एडुकेशन जे हवाले सां काफ़ी असां पाण मुरादो पंहिंजे कुलनि ते भार रखी ऐं पंहिंजे नौजवाननि खे एडुकेशन तरफ़ राग़िब करण जे लाइ काफ़ी प्लान असां वटि आहिनि जेका असांजी सुप्रीम काउंसिल खां मंज़ूर शुदा हुआ आहिनि। ऐं इंशाअल्लाह असां अञा बि वधीक 24 तारीख़ ते हिन महीने जी सुप्रीम काउंसिल जो इजलास आहे जंहिंमें बि एजेंडा ते रखियल आहिनि असांजे नौजवाननि जे लाइ स्कॉलरशिप जे हवाले सां या वॾनि इदारनि में जेके नौजवान असांजा आहिनि उन्हनि खे बहितर खां बहितर ऐं सुठी तालीम ॾियण जे लाइ जेके बि फिनेंशियल रुकावट अचनि थियूं उन्हनि खे असां दूर करण जे लाइ पंहिंजो हिकमत अमली ठाहींदासीं। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी आहे त जॾहिं बि हाणे कमीशन थिए थी पई, उहा आर्मी जी हुजे या सिविलियन जी पब्लिक सर्विस कमीशन हुजे, त उन में असांजा नौजवान कबीले जा नौजवान काफ़ी ऑफिसर जी रैंक ते कमीशन जे ज़रिए सां अचनि था पिया। त उहो क्रेडिट आउं पंहिंजे हिन इतिहाद ऐं पंहिंजे हिन सुप्रीम काउंसिल ऐं मुंहिंजा जेके बि उहिदेदार वर्कर आहिनि उन्हनि खे ॾींदुसि छो त असांजी फस्ट प्रायोरिटी एजुकेशन आहे ऐं सेकेंड प्रायोरिटी ते असांजी हेल्थ आहे। हेल्थ जे हवाले सां बि असां सॼी सिंध जे अंदरि मेडिकल कैम्प्स ऑर्गेनाइज़ कयूं आहिनि। मुख़्तलिफ़ उन्हनि जे इलाइक़नि में शहरनि में अखियुनि जूं कैम्प्स ऑर्गेनाइज़ कयूं आहिनि जंहिंमां सिर्फ़ु असांजे कबीले जो न पर हिकिड़ो इंसानियत जे नाते सां हर माण्हू उनजो फ़ाइदो वठे पियो। उनखां सवाइ बि असां हिन पासा ख़ासि करे इतिहाद जे प्लेटफॉर्म ते ग़रीब मिसकीन नियाणियुनि जूं इज्तिमाही शादियुनि जा प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कया। मंज़ूर अली ख़ासि करे पाकिस्तान ख़ासि करे सुप्रीम कोर्ट में असां सक़ाफ़त जे हवाले सां अवामी न्यूज़ जा तमामु शुक्रगुज़ार आहियूं। ऐं सम्झां थो सिंध में सभु जेके बिरादरियूं रहण वारियूं सभु सिंधी आहियूं असां। असांखे इहो जेको आहे सक़ाफ़त जो ॾियारो मल्हाइणु खपे ख़ुशी सां, ईद जो ॾियारो अवामी न्यूज़ जे सक़ाफ़त जी ॾियारो असां वेलकम था कयूं ऐं असांखे तमामु घणी ख़ुशी आहे। ऐं वतन जो पैगाम इहो हुजे एको तमामु बहितर आहे पाण में जेका रुपये जे ॾियारे जे लाइ इंशाअल्लाह ताला असांखे ॿियो पैगाम त सभई गॾिजी जेको आहे भरपूर शिकर कंदा इंशाअल्लाह ताला असां जेतिरो थी सघूं ऐं ख़ासि करे तव्हांजे तरफ़ां इंशाअल्लाह ताला फुल इन ॾियारे अज़हर हुसैन ख़ासि केली आयल महिमाननि खे सिंध जी सक़ाफ़त जी सूखड़ी पिणु ओॾाई। कैमरामैन गुलाम मुस्तफ़ा मंठार थईम सां गॾु अकील अहमद वसाण, अवामी न्यूज़ कंडियारी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।